जब्बार जो खैर छो बता रहा कावड़ा छा मीर खान तहां मूंसां कहिड़ी चङाई कई आहे जो मां तहां ते नाराज़ न थिया पर पुठ वतो त खॾूं खोटींदा ऐं अञा मूं मां इज़त जी उमीद था रखो। रईसा मीर तहां जी इज़त जो मोहताज न आहे। इज़त ऐं ज़िल्लत ॾियण वारी मुंहिंजे रब जी ज़ात आहे। बाक़ी तुंहिंजी इज़त जी मूंखे का बि परवाह न आहे। छो आयो आहीं मुंहिंजो ताक़त तोखे दांह ॾियण तुंहिंजे साम्हूं चोली फैलाइण आरज़ियूं न्याज़ियूं करण न आयो आहियां मां। तोखे मां सिर्फ़ इहो ॿुधाइण आयो आहियां जब्बार वारनि खे पंहिंजे बगल में बि लिकाए विहारींदे न तॾहिं बि जब्बार वारा मुंहिंजी गोली खां बची कोन सघंदई। ज़बान संभाले ॻाल्हाए एतिरो तूं मस्त पर न जो असांजे तॾे ते अची असांखे बेइज़्ज़ो करी पाण खे संभाल मीर। सोलो नाहे नाहे सोलो मीर खे मारण सोलो नाहे जब्बार। मीर खे मारण जे लाइ बहाव घुर्जनि तो वटि नाहिनि तो वटि। मीर खान तूं ज़िंदा अनी जे करे आई जो इहा मुंहिंजी शराफ़त आहे। मुंहिंजी औताक ते बीठो तो गुस्ताखियूं करीं अञा बि ज़िंदा आई सिर्फ़ इन जे करे जो मिठल ख़ान पंहिंजे तॾे खे लॼाइण नथो चाहे। रेस मिठल ख़ान हिननि गिदड़नि जे सहारे शींहं जो शिकार कंदे मीर खे मारण एतिरो सवलो कम नाहे। बाक़ी मिठल ख़ान मीर खे मारण तुंहिंजो ख्वाब ई रहिजी वेंदो। इन खां अॻ में जो मां पंहिंजे तॾे जा असूल विसारे तोखे हितां तॾे कढा मुंहिंजे अखियुनि जे आॾो टरी वञ। निकिरी वञ मीर खान निकिरी हितां। इहा तुंहिंजी भुल आहे रेस मिठल ख़ान। मां वञा उहो पुट ई नाहे ॼणियो जेको मीर खे तड़े कढे। जब्बार कन खोले ॿुधी छॾ मूं पे दर गुज़र कयो। अॼु खां पोइ जेकॾहिं मुंहिंजे भाउ ॾे कंहिं बि आंगुरीअ सिधी कई आहे न हुन सां मां उहो अजर कंदुसि जेको हिन कमदार सां मां करे चुको आहियां। मुतारा मीर मुंहिंजे बेइज़तीअ जो ज़िक्र जेको करे वियो आहे मुंहिंजी बेइज़ती न आहे असां सभिनि जी बेइज़ती आहे। मुंहिंजी बेइज़ती भले करे 1000 दफ़ा करे जे अॼु न रोकियो आहे त मीर जो लाश ई रवानो कयूं आहे। जब्बार मिठल ख़ान पंहिंजे तॾे खे न लॼाईंदो। मीर कहिड़े बि मक़सद जे लाइ छो न आयो हुजे पर जे असां हिते हिनखे मारियो आहे न त दुनिया इहो ई चए हा त मिठल ख़ान एतिरो कमज़ोर थी वियो आहे जो मीर खे धोखे सां पंहिंजी औताक ते घुराए माराए छॾियईं। न मिठल ख़ान इहो टिको पंहिंजे मथे ते कॾहिं बि नथो हणणु चाहे। मुतारा बाबा मीर हाणे मस्त हाथी बणिजी वियो अथई हुनखे हाणे आज़ाद छॾणु ख़तरे खां खाली न आहे। घोटे रखोसि जिते बि हथ अचेव घोटे रखोसि। जब्बार सॼो ज़ोर लाइ सभु कम पासे ते रखी पहिरें ई इने मस्त हाथीअ खे लटायो। हुकुम अखियुनि ते रहसि जल्द ॿुधंदे जल्द। मुतारा मुंहिंजे अंदर जी बाहि बि तॾहिं ठरंदी जॾहिं मीर जे रत मां बुख भरे पाणीअ जा पिया
तॾहिं वञी मुंहिंजे मन खे सुकून मिलंदो। जबार जल्द खां जल्द कमदार जी उञो ठाहिण जी कोशिश कर। होदार साईं हाणे त कमु शुरू थी वियो। जबार वार नाचर खे गोली हई, मास्तर मरी वियो। हाणे त बंदूक जा मुंह मीर ॾे सिधा कयो। अञा ॿियो कहिड़ो कमु शुरू थिए? कमदार मुंहिंजी दिलि उन ॾींहुं थधी थींदी जॾहिं मीर खान जा ॿई हथ मुंहिंजे सिकील ते भाउ मिठल जी गिचीअ में हूंदा। उहो ॾींहुं परे न आहे भोतार। जल्दी ॿुधंदो त मीर जी गोली मिठल जो सीनो परूण करे निकिरी वई। कमदार मूंखे उन ॾींहं जो शिदत सां इंतज़ार आहे कॾहिं तूं मीर वारनि जूं बंदूकूं अदा जे जिस्म खे परूण कनि। भोतार बाबा जेके बासूं बासियूं हुयो न उहे वठी रखे छॾियो। उहो ॾींहुं बि परे न आहे। बासूं त वठी रखिबियो पर पहिरियां अदा लाइ कफन जो बंदोबस्त करियां न। कफन बि ॾींदोसि बाबा। उहो ॾींहुं बि परे न आहे। जेकी कुझु मूंसां कयो दिल थी चए त लाश खे तीली हणी साड़े छॾियासीं पर छा कयां ज़माने सां मुंहुं बि त ॾियणो आहे न। सचा आहियो बाबल साईं, सचा आहियो। भाउ मरंदो आख़िर ॾुख त थींदो न। कहिड़ियूं तो ॻाल्हियूं करें कमदार।